कमदार कीअं अचण थियो आहे भला? कलू रेसा घुराए तव्हां बंगले ते चई त जल्दी वठी अचे न। कमदार जे रेस घुराए त हलो था रेस ॾे भाउ हुकुम आहे रेस जो। उथो त भालो उथो। रेसा बाबा के घुराए अची आन। हाज़िर कमदार वियो था वियो। खाई पाड़ा थी विया हो अचो ही कोन था बंगले ते मता रेस पादराणे न वॾा अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। तो पोइ मंत्री खे ॾिठो मुंहिंजो मीटर फिरियो न ख़ैर न सम्झजो। रईस वॾा तव्हां यादि न हूंदो त बाक़ी केरु हूंदो यादि। पर छा चओ न। पर वॾा मीडिया भी तेज थी आहे त अॼुकल्ह जा माण्हू भी तेज थी विया आहिनि। कलू मां जे वेठो आहियां मां छा कंदी मीडिया छा कंदा माण्हू तव्हां पंहिंजे कम खे खणो। कलो पर असां रेस लाल खान गॾु आहे पोइ पाण खे छाजी परवाह। अरे छोरा वॾा भाग वारा हो जंहिं रेस लाल खान रत न हुजेव त बुख मरी वञो बुख। शींहुं थियो ई त शींहुं वारो कमु करे ॾेखार। असांजी बस घणो कुझु ॻाल्हायां हाणे कुझु वरी कम खे पटियो। टांटा जो मुल्क में टांटा मां वेठो आहियां रेस लाल खान मुल्क खे ॿुहारे अचो। हे मुंहिंजी मंत्री मूं वटि पुॼायो। हाज़िर साईं हाज़िर। जुमन अरे माठ करे इहो हिकिड़ो एकड़ देसा खे ॾेई छॾ। पुट हिकिड़ो अथई या छा कबर में खणी वेंदे। पंहिंजा ॼणो था ॾोकड़ खपा छॾ मल था ॾे मुंहिंजे वॾेरे खे। कमदार मुझे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ। ही जेके 2 एकड़ ज़मीन जा आहिनि न ये मुंहिंजे ॾाॾनि खां वठी आहिनि। हीअ असांजी पंहिंजी ज़ाती मिल्कियत आहे। कंहिं वॾेरे जे या कंहिं ॾाॾे मुड़ुस जे चवण ते मां ही पंहिंजी बनी खपाई ॾिस न खाड़ी तव्हांखे जेको बि करिणो आहे न तव्हां वञी कयो। पर मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो हिन ज़मीन में मुंहिंजो लाश मुंहिंजे पुट जो लाश दफ़न त थी सघूं था पर ज़मीन मां तव्हांजे वॾेरे खे कोन ॾींदुसि। हे भली मुंहिंजो नियापो वञी पंहिंजे वॾेरे खे ॾेई छॾ।
हीअ ज़मीन तुंहिंजो पीउ बि ॾींदो। तूं कहिड़ी ॻाल्हि असांखे धमकी ॾियण वारो? बन्नी का जुमन का खाली कराए ॼण हिनखे पीउ जी मिल्कियत हुजे। ॾिस बाबा, जेकर पंहिंजे ज़मीन जे विच में 2 एकड़ जुमन वारनि जा आहिनि न, उहो ईअं सम्झ मूंखे अख में कंडो न कंडो। जे ख़रीदी वठी छॾींदो सुठी ॻाल्हि आहे। कमदार ॻाल्हि त यार तूं ॾाढी भली थो करीं, शर्म नथो अचे, पैसनि जी ॻाल्हि थो करीं। कमदार पैसा छाजा, बनी या मुंहिंजी आहे, रेस लाल खान जी। पैसा ॾिनासीं त पोइ मुंहिंजी कहिड़ी इज़त रहंदी? पैसनि जी ॻाल्हि न कंदो कर। पोयां बनी ऐं पाण पंहिंजे अंडर में कंदुसि, जुमनारनि खे भॼाए छॾींदुसि। ठीकु आहे रेस, जे पैसा नथो ॾे न त कल्लू वारनि खां कब्ज़ो कराए छॾीसि, कब्ज़ो। ख़बर पइजे हिनखे त कीअं ॿार अन खाइबो हिन ज़मीन 2 एकड़। बाबा पानी लोड़े आए? अल्लाह अकबर। हाँ बाबा पानी लोड़े यार सजाओ बाबा शाखन में आ पानी तमाम को सरकार ते तो को असर पे कोन सो पुछड़िया वाला बेचारा का पिया भुख मरन बनी वेठे सुकन अमीरन सही वनु आबाद लगी कोई के खेता आले को ता भराण वारो आहे बस मड़े अल्लाह कार सादा सजी दुनिया के पियो दे बाबा शुक्र आ ॿिनि खां पोइ बि पंहिंजी कणिक भली थी आहे। चलो वॾो टाइम थी आ ॾो हिन खे तो ख़र्च भी खपे। सुल्तान ॻाल्हि त तूं सही थो करे। रेस वॾे मंत्री पुॼाणी आ, इन त पंहिंजे चक्कर में रेस खे विसारे छॾियो। दिलू सुल्तान वो देर छा जी ॻोल्हियो न को दाव। बाबा इतां बाबा तोखे मानी पचाए खणी अचण जी ॾाढी ज़रूरत। असां ॿई चढ़ाव पाण पचाईंदा आहियूं पाण खाईंदा आहियूं, जिते पकी उते खाधी। तूं बि बाबा तकलीफ़ न कदी कर, माण्हू छा चवंदा। ये गाली बि न कंदो कर। मां मानी खणी आयसि त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। मां तव्हांजी धीउ जेतिरी न आहियां। बाबा अॻे पोइ हीर खे मुंहिंजे लाइ मानी खणी अचणी त पवंदी न।
दोस्तों होशियारी सामने ही करनी है। अकबर की खबर पे लाल खान का किए फिटा पिया